हालात थी असांजो इखलाक ॾिसी असांखे कमज़ोर सम्झण वारा असां गुस्से खां पोइ बाहि जा गोला हूंदा हूं गोला न चाहे त भलो थी चवे महमूद बबर ज़िला दादू पके वारो असांजो इखलाक अहिड़ो आहे जो दुश्मन बि ॾिसी माफ़ी वठंदा आहिनि ऐं वरी गुस्सो अहिड़ो आहे जो सजण बि ॾिसी ॾकंदा आहिनि जो सजण बि ॾिसी ॾकंदा आहिनि असांजी जोड़ी खे ॾिसी जे ठरी थो त तुंहिंजे मथां सिर बि कुर्बान आहे छो त मौला इकरार शर ऐं रहमान अली बांभड़ त यारनि जा यार आहिनि न खणंदा पाण सां गॾु गद्दार आहिनि बाक़ी जे सड़ी थो त इहा ई सज़ा काफ़ी थी इहा ई सज़ा काफ़ी थी असांजा इहे शौक़ पुराणा थियल आहिनि हथ में हथियार खणी थो ॾेखारी त तूं बदमाश त न थी वई हथियार त चौकीदारनि वटि बि हूंदा आहिनि चवे फ़खर अली ख़ासकेली मीरपुर ख़ासि वारो भली पुछ उन्हनि खां जेके असां सां अखि में अखि मिलाईंदा आहिनि से कॾहिं बि खटियो न खाईंदा आहिनि कॾहिं बि खटियो न खाईंदा आहिनि असांखे न सेखार बदमाशी जा कानून असांजे शराफ़त छॾे ॾिनीसीं चवे मौला इकरार शर ठरी मीरवाह वारो त घर खां ॿाहिरि न निकिरी सघंदे अगरि निकिरंदे बि त बुरको पाए निकिरंदे जे रहणो अथी हिन शहर में त पोइ हथ न विझ कहर में ऐं करे असांजी बग़ावत न ॾे मौत खे दावत चवे मौला इकरार शर ठरी मीरवाह वारो जे अची वई असांजे टकर में त पोइ दूहां हूंदई सॼे तर में त पोइ दूहां हूंदई सॼे तर में ही दुनिया वारा शराफ़त सां न सम्झंदा आहिनि लॻे थो सोटो खणणो पवंदो जेके ट्रेड़ा आहिनि उन्हनि खे सिधो करणो पवंदो चवे राफ़े आबिदी कराची वारो जेके ग़रीबनि सां नाजाइज़ी था कनि उन्हनि खे घर मां कढी कुटणो पवंदो कीअं हीअं घणो थधो रहियुमि हाणे मूंखे ईअं करणो पवंदो